अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाल मां तव्हांजो एम सलीम में असां अची विया ॿीहर नए व्लॉग सां गॾु। संगत असांजे सौट जी जेको आहे शादी आहे, असां लाड़कणे बि सॾु ॾिनोसीं पंहिंजे मिट माइटनि खे। सो ओॾां बि कुझु माण्हू आया आहिनि ऐं असां ॾे ख़ासि मीर नादर बि आयो आहे पंधु करे, उन जूं लख लख महिरबानियूं। सो मीर नादर हींअर बीठो आहे। मीर नादर छा हाल आहे? सर खैर अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? सलीम ढेर ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अमन लॻो पियो आहे। तव्हांजूं महिरबानियूं, तव्हां असांजे सौट जी शादी में प्रोग्राम में शामिल थिया आहियो। हा बिल्कुलु, हिन में महिरबानी जी का ॻाल्हि न आहे। सभु दोस्त आहियूं, भाइर आहियूं, मिट माइट आहियूं। शाबाश, तव्हांखे लाड़कणे मां ख़ासि पंधु करे आया आहियो असां लाइ। हा बिल्कुलु, तमामु काछो जेको आहे तव्हांजो ॻोठु आहे, हिकिड़ो कल्चरल ॻोठु आहे, सकाफ़ती ॻोठु आहे। हा, ऐं हिननि ॻोठनि में जेकॾहिं वरी ख़ुशियुनि जा मेला मचंदा आहिनि त पोइ वरी अञा चवंदा आहिनि सोने पे सुहागा। सही ॻाल्हि आहे। सो हिननि ई काछे जी ख़ूबसूरत जॻहियुनि ते, हिननि ख़ूबसूरत सरसब्ज़ इलाइक़नि में सियारे जी मौसम में शादी हुजे ऐं मिट माइट गॾु थिजनि त पोइ इन खां वधीक ॿी का ख़ुशी जी ॻाल्हि थी कोन थी सघे। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। माना मोहबती मेला, हे मोहबती मेला छो असांजो इलाइक़ो आहे काछो ऐं तव्हां रहंदा आहियो शहरनि में। अक्सर माण्हू शहरनि में रही रही बेज़ार थी पवंदा आहिनि, वरी पोइ माण्हुनि जो दिलि कढंदो आहे त माना काछो घुमी अचूं। छो जो काछो अहिड़ो हिकु मुल्क आहे, माना नज़ारो आहे जो माना चवंदा आहिनि त जीअरे जन्नत सम्झे। त माना आबादी में हींअर आबादी आहे, शहर जो मौसम आहे, माशाअल्लाह कणक बहितरीन थिया आहिनि। शहर जो जेको माहौल हूंदो आहे सलीम भाई, उहो असांजे लाइ इलाही ईअं सम्झो हिकिड़ो गुथियल इलाइक़ो हूंदो आहे। उनमें तव्हांखे ट्रैफिक जा सायरेंस, मोबाइलनि जूं सायरेंस, गाॾियुनि जा शोर शराबा, हिते हिकिड़ो कंफर्टेबल ई सॼो तव्हांजो माशाअल्लाह सकाफ़ती हिकिड़ो कल्चरल इलाइक़ो आहे, जंहिंमें अॼु असीं हिते मौजूदु आहियूं। कणिक जो फ़सुलु आहे, जॾहिं केॾां जेको आहे सो सुरहाण आहे। वरी उन्हनि ई सरसब्ज़ इलाइक़नि में सियारे जी मुंद में शादी हुजे त पोइ मां सम्झां इन खां वधीक इंसान जे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि ऐं सेहतमंद ॻाल्हि ॿी का कोन थी सघे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, लख जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु ईअं ई आहे संगत। सो शहर वारो माहौल जेको हूंदो आहे हिकिड़ो अलॻि हूंदो आहे, काछे वारो जेको आहे सुकून वारो माहौल आहे। हिते माना गाॾियुनि जो आवाज़ या खड़को वग़ैरह कुझु बि कोन्हे, हिते सुकून ई सुकून आहे। ख़ासि करे माण्हू काछो घुमण लाइ ख़ासि ईंदा आहिनि, काछे खे पसंदि कंदा आहिनि। जी, ॿी हिकिड़ी तव्हांजी तमामु सुठी जेका आहे इहा कोशिशि असांखे वणंदी आहे। तव्हां वीलॉग रिकॉर्ड करे फेसबुक ते, यूट्यूब पंहिंजे चैनल ते रखी करे सुहिणी सिंध जे हिन सरसब्ज़ ॻोठनि खे, इलाइक़नि खे अञा वधीक तव्हां कवरेज ॾींदा आहियो। असां ॾिसंदा आहियूं ऐं हीअ उहो ई ॻोठु, उहे ई शहर, रस्ता जिते पाण सभु बचपन गुज़ारे अॻिते आयासीं। तव्हां ख़ुशनसीबु आहियो, हिन ॻोठनि में रहो था ऐं पंहिंजे ॻोठ खे तव्हां अञा वधीक तफ़री ॾियारण जे लाइ, अञा वधीक फेमस करण जे लाइ सोशल मीडिया ते तमामु ज़बरदस्त कमु करे रहिया आहियो। ऐं अक्सर जेके सिंध जा नौजवान आहिनि उन्हनि खे चवंदुसि तव्हां पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि खे ईअं ई जेको आहे सो मथे खणी अचो, त जीअं तव्हां बि सोशल मीडिया हींअर दुनिया जी चवनि था त तमामु तेज़ हिकिड़ी नेटवर्क आहे। दुनिया जिते ग्लोबलाइज़ेशन, डिजिटलाइज़ेशन जी तरफ़ वञी रहियो आहे, त पोइ असां तव्हां घर में मतिलबु सुम्ही छो रहूं, असां बि दुनिया सां मुक़ाबिलो करे ॾिसूं जीअं तव्हां मुक़ाबिलो करे रहिया आहियो। हिकु हिकु शइ खे वधीक तव्हां जेको आहे फेमस करे कमु करे पिया। माशाअल्लाह तव्हांजी बि तमामु ज़बरदस्त कोशिशि आहे। सही ॻाल्हि आहे। बसि असां बि ॾिसूं था दुनिया अॻिते वधी रही आहे, त असां छो ख़ामोश थी ऐं वेहूं, असांखे बि वधिणो पवंदो। छो जो कंहिं बि शइ में घटि कोन्हनि अल्हम्दुलिल्लाह। सही ॻाल्हि आहे, हर शइ सिंधी खे हर टैलेंट आहे, पर सिंधी पंहिंजो कोशिशि नथो करे। अगरि कंदो टैलेंट खे ज़ाहिर करे। शादी जे बहाने सां ही कचहरियूं ऐं ये व्लॉग, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां स्पेशली कुझु टाइम असांखे ॾिनो, पंहिंजे लाइ मसरूफ़। का ॻाल्हि न आहे, का ॻाल्हि न आहे। साम्हूं मिट माइट दोस्त बि बीठा आहिनि शादी में। जी जी, उन्हनि खे बि तव्हां टाइम ॾियो, पाण इंशाअल्लाह राति गॾु हूंदासीं। सही आहे।